आप अनीस जो तमाम घणो शुक्रिया अदा कंदुसि आप फहमीदा जो इतफाक़ी ॻाल्हि आहे त आप अनीस आप फहमीदा असां हिकिड़े स्कूल में पढ़िया आहियूं मॉडल स्कूल में आप अनीस जो आप फहमीदा जो आप जॾहिं असीं एंटर थियासीं त आप फहमीदा निकिरी चुका हुआ स्कूल मां पर असांजो प्रिंसिपल हूंदो हो इकराम साहब वो हमेशह उन्हनि जी असांजी ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो त आप तव्हांजी ॾाढी तारीफ़ कंदा त मूंखे ॾाढी ख़ुशी आहे तव्हां मूंखे इनवाइट कयो त मां बि कुझु पंहिंजी मदर जे बारे में ॻाल्हाए सघां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़े पुट जे लाइ पंहिंजी माउ जे बारे में हिते बि कुझु ॻाल्हाइण वरी तारीफ़ी कलमात चवणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर मूंखां पहिरीं आप नूरुल रज़ा ऐं आप फहमीदा काफ़ी कुझु इन खां पोइ वरी आखूं असां काफ़ी कुझु ॻाल्हाए चुका आहियूं मां पंहिंजी ऐं दादी जे दरम्यान जेको रिश्तो मां हुनजे बारे में वधीक ॻाल्हाईंदुसि ऐं जेको मूं नंढपण खां ॾिठो त हुननि छा कयो छा न कयो नंढपण खां की माउ हुई डेफिनेटली मूंखे हुन पालियो कोन पालियो मूंखे ॿिए कंहिं पर दादी मदर हुई त मुंहिंजी तालीम जे बारे में मुंहिंजी हर शइ जे बारे में ॾाढो ख़्यालु कंदी हुई ॾाढो शफ़क़त सां पेश ईंदी ऐं तमामु हिकिड़ो डिसिप्लिन लाइफ मूं नंढे हूंदे खां गुज़ारी हुई त काफ़ी इवन हिकु दफ़ो नंढिड़ो वाक़ियो आहे त मूंखे स्कूल में इतफ़ाक़ सां टीचर कंहिं ॿिए खे ॾंडो पियो मूंखे लॻी वियो मॉडल स्कूल जी ॻाल्हि आहे त थोरो हल्की ब्लीडिंग थी त मां ॾाढो ख़ुशि हुअसि मूं चयो हाणे हफ़्तो छुटी त अची घर पहुतसि मां त ॿिए ॾींहुं सुबुह अची छा थियो स्कूल छो थो वञो चयो मूंखे ॾंडो लॻो आहे हीअ आयो आहे छा जो विहारे रिक्शा में मूंखे पाण गॾु वेठी स्कूल में मूंखे ॿ चपाटूं हयूं सिधो पहुचाए चईंसि इहा ॾंडा पिया लॻंदा आहिनि असांखे नंढे हूंदे कोन लॻंदा अच्छा त इहे पिया ॾंडा लॻंदा आहिनि अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं अॼु स्कूल कोन वेंदो सो बहरहाल स्कूल वञी पहुतासीं नंढे उन खां पोइ जॾहिं दादी जीअं आपा नूरुदा शाह ॻाल्हि कयो त उहो शाह जी शदाई हुनखे ॾाढी शाह साहब जो बैत शाइरी ॾाढो यादि हूंदो हो ऐं उन्हनि खे वरी पोइ म्यूज़िक में आणणु उन्हनि खे डिफरेंट रागास ऐं रागनीज़ में उनखे कन्वर्ट करणु जेके शाह साहब जी ओरिजिनल हुआ ॻाल्हियूं उन ते उन्हनि ॾाढो उन्हनि खे महारत हासिलु हूंदी हुई जॾहिं ॻाईंदी हुयूं शाह साहब जो कलाम त बिल्कुलु अखियूं बंदि हूंदियूं हुयूं हारमोनियम खणी वेहंदियूं हुयूं ऐं पोइ बसि उन्हनि जी शाह साहब जे दरम्यान छा कनेक्शन डेवलप थी वेंदो हूंदो त बसि हू ॾाढो उनखे शौक़ सां ॻाईंदियूं हुयूं शाह साहब जी शाइरी खे साईं सचल साहब जी शाइरी खे स्वामी जी शाइरी खे तमामु इन जेके बि असांजा सिंध में जेके असांजा गुज़रिया आहिनि जेके बि शाइर ट्रेडिशनल शाइर जिन खे असीं चवंदा आहियूं त उन्हनि जी शाइरी उन्हनि खे यादि हूंदी ऐं हमेशह ज़रूरु ॻाईंदियूं हुयूं जॾहिं म्यूज़िक टीचर थी त उन ज़माने में म्यूज़िक टीचर अपॉइंट करणु को सवलो न हूंदो साईं GM सैयद ऐं डॉक्टर दाऊद पोटा साहब इन्हनि ॿिन्ही दादी जो इंटरव्यू वरिता 2 दफ़ा न 3 दफ़ा तॾहिं उन्हनि जी वञी म्यूज़िक टीचर एज़ ए अपॉइंटमेंट थी छाकाणि हुननि जो म्यूज़िक में डिप्लोमा कयल हो उन खां पोइ ट्रेनिंग कॉलेज में उन्हनि एज़ ए म्यूज़िक टीचर जो पंहिंजो इब्तिदा कई उते ई उन्हनि जी मुलाक़ात आपा ज़रीना बलोच सां थी उते ई उन्हनि जी मुलाक़ात आपा रुबीना कुरैशी सां थी उते ई उन्हनि जी मुलाक़ात आपा ॿियनि इलाहियुनि सां थी त पोइ उन खां पोइ उन्हनि खे सेखारियो उन्हनि खे ट्रेन कयो पोइ तव्हां ॾिसो त आपा रुबीना किथे वञी पहुती तव्हां ॾिसो त आपा ज़रीना कीअं ॻाईंदी लोक संगीत खे उन किथे वञी पहुचायो त इन में दादी जो कुझु न कुझु असरु ज़रूरु हो हू ख़ासि तौर ते हारमोनियम ते सुबुह जो जेका असेंबली थींदी जिन में क़ौमी तरानो पढ़ियो वेंदो त क़ौमी तरानो उहो हमेशह ॿारनि खे हारमोनियम ते उहो क़ौमी तराना ॿार पढ़ंदा हुआ त उन्हनि में हिकिड़ो नंढे हूंदे खां वठी म्यूज़िक जे बारे में हिकिड़ो सुठो तासुर ॿारनि जे ज़हन में अची वेंदो हो ॿी ॻाल्हि जेका अजीब ॻाल्हि उन्हनि में हुई त जीअं सभिनी ॻाल्हि कई त औरतुनि जी तालीम ख़ासि तौर ते उन ते उन्हनि जो ॾाढो कमु थियलु आहे मूंखे चङी तरह यादि आहे मां नंढिड़ो हूंदो हुउसि त उन्हनि सां अक्सर मां जेको आहे स्कूल जॾहिं हू विज़िट करणु वेंदी हुयूं त मां कॾहिं कॾहिं गॾु हलियो वेंदो हुउसि जस्ट घुमण जे शौक़ सां त थर में जॾहिं वेंदा हुआसीं त पुठनि ते चढ़ी वेंदा हुआसीं हुते न कोई खेखड़ो बि अहिड़नि जायुनि ते काफ़ी हूंदो आहे जिते खेखड़ो बि कोन हूंदो त मूं पाण ॾिठो मुंहिंजी मदर खे उठ ते वेही उहा वेंदी हुई असांखे पुठियां हुते मिठी में या किथे छॾे वेंदी हुई ऐं पोयां वेंदी हुई स्कूल खोलाए
नवा नवा स्कूल खुलंदा हुते। ॻोठनि में घिड़ी पवंदी त किथे न किथे का 5 दर्जे जी छोकिरी का पढ़ियल मिले त उनखे झले वञी टीचर फिलहाल लॻाए छॾींदी त जीअं तालीम जो सिलसिलो शुरू थी वञे। नंढी नंढी छोकिरियुनि सां वेही शासाई जा बैत या ॿिया बैत जेके बि हूंदा उहे हारमोनियम पाण सां गॾु खणी वेंदी ऐं उते उन्हनि खे वञी उहे सेखारींदी हुई। उन खां पोइ बि जॾहिं उन रिटायरमेंट थी वई उन खां पोइ बि ॿियो रहनि कैरिकुलम जे तहत आफा शम्स अब्बासी सां मिली अञा बि उन्हनि स्कूल में देही तालीम जेका जे लाइ उन्हनि इलाही कमु कयो ऐं ख़ासि तौर पे एडल्ट एजुकेशन में। जीअं हाणे छोकिरियूं त थी वयूं, हाणे उहे जेके छोकिरियूं जेके जवान थियूं, जेके हाणे औलाद थी वियो जिन खे, उहे त पढ़ियल कोन, हाणे उन्हनि जो छा थींदो? त उन जी पढ़ाई जे लाइ बि उते सेंटर्स खोलिया विया। उन ज़माने में हिकिड़ो ॿी तहरीक बि हली मस्जिद स्कूल, त जिते स्कूल न आहे त हलो मस्जिद खे स्कूल कयो वञे ऐं मस्जिद में इहा तालीम शुरू कई वञे। त मस्जिद स्कूल काफ़ी हद ताईं खुलिया। टीचर्स जी अपॉइंटमेंट मुंहिंजो हमेशह उन्हनि सां इख़्तिलाफ़ रहंदो हो त मुंहिंजो तव्हां मेरिट किथे बि कोन ॾिठी, तव्हां जेको 5 दर्जे वारी छोकिरी मिली झले खणी वञी उनखे स्कूल में विहारे छॾियो त उहो स्कूल थी वई, त तव्हां मेरिट किथे ॾिठी? पोइ मूंखे सम्झाईंदी, चवंदी अगरि मां ईअं न कयां त अॼु हिननि बदीन में, नवाबशाह में, सांगड़ में हिते स्कूल न खुलंदा, खुलियल हुजनि हा, त पोइ किथे पढ़ंदा छोकिरियूं? त अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं मां ॾिसंदो आहियां त सिंधी छोकिरियूं कीअं अॻियां वधनि पियूं, हाणे डॉक्टर्स थियनि पियूं, इंजीनियरिंग थियनि पियूं, साइंस जे डिफरेंट फील्ड्स में तमामु सुठो लिखनि पियूं, तमामु सुठो ॻाइनि पियूं। त हिकिड़ो ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मूंखे इहो फ़ख्रु महसूसु थींदो आहे त जेका क्षमा मुंहिंजी मदर जेका ॿारे वई हुई उहा अञा ताईं ॿरे पई। त इहो ॾाढो हिकिड़ो मुंहिंजे लाइ इन ई ॻाल्हि खे वठंदे जेको कुझु मूंखां पुॼंदो आहे मां ज़रूरु कंदो आहियां। ऐं जीअं अॻे ॻाल्हि कई न त स्कॉलरशिप्स हू मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि पाण हली वेंदी, जेके सरमाएदार टाइप या जेके थोरा भलियलु माण्हू हूंदा उन्हनि खां ॿारनि छोकिरियुनि जो स्कॉलरशिप वठी ईंदी हुई ऐं पोइ उहे स्कॉलरशिप उन्हनि छोकिरियुनि खे ॾींदी हुई। मूंखे चङी तरह यादि आहे त घर में मुंहिंजे पाण इहो महफ़िल लॻंदी ऐं छोकिरियूं ईंदियूं हुयूं, उनखां उन ज़माने में 5 रुपया बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी हुई, त 5-10 रुपया या स्कॉलरशिप हूंदी, बट हिकिड़ी टोकन मनी हूंदी जेका उनखे ॾिनी वेंदी हुई ताकी जेके आहिनि उन्हनि में उहो उत्साह जागे और ओतिरी उन्हनि में स्पिरिट जागे त हू तालीम हासिल कनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त अॼु इन्हनि अहिड़े शख़्सियत जे बारे में अॼु ते असीं मिली कुझु न कुझु उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं था ताकी असांजे नए नस्ल खे बि ख़बर पए त हुननि छा कयो ऐं केॾियूं उन्हनि तकलीफ़ूं ॾिठियूं ऐं कीअं उन्हनि जेको आहे सो कोशिशि कई त जीअं सिंध में औरतुनि जी तालीम ख़ासि तौर ते उन ते गर्ल्स गाइड जे बारे में ॾाढी उन्हनि जी हूंदी हुई। हुननि गर्ल्स गाइड खे सिंध में तमामु घणो उन जे लाइ कमु कयो। इहे ई गर्ल्स गाइड हैदराबाद मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके कैंप्स लॻाइण, बोन फायर कैंप्स लॻाइण, ॿारनि जे लाइ डिफरेंट म्यूज़िकल प्रोग्राम अरेंज कनि, गाइडर्स जूं टीचर गर्ल्स गाइड जूं ट्रेनिंग्स कराइण। अॼु बि काफ़ी हिन ते कमु थिए पियो गर्ल्स गाइड ते। तव्हांजो तमामु घणी महिरबानी जो तव्हां मूंखे सॾियो ऐं मूंखे इज़त बख़्शी। थैंक यू वेरी मच।